बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो। अॼु असांजी कहाणी हले थी पई ॿिनि भाइरनि जी, जंहिंजा ॿ हिसा तव्हांजे अॻियां पेश करे चुका आहियूं। अॼु उनजो टियों हिसो तव्हांजे साम्हूं असां बयानु कयूं पिया। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदो। कल्ह असां ॿियो किसो बयानु कयोसीं, जंहिंमें ॿिन्ही भाइरनि जो ॿुधायोसीं त ॿई भाइर अलॻि थिया। हर को पंहिंजे मुंहं सां चाकू हणी निकिता। जेको चाकू हुन शिकारी ॾिनो हुन त तव्हां माना हिक ॿिए खे जी ख़बर पवंदी तव्हांखे त भाउ ॾे ख़ैरु आहे या कीअं। पोइ हिकिड़ो भाउ जेको निकितो सो अची कंहिं हिकिड़े शहर में पहुतो। उते हुन शहर में जो पहुतो त ॾिठई त सॼे शहर में सोगारी कैफ़ियत लॻी पई आहे। दर दरियूं जेके आहिनि उन्हनि ते कारा पर्दा, माण्हुनि खे कारा कपिड़ा। पोइ अची ऐं महिमान सराय में रहियो। उते हिन पुछा कई त भाई छा आहे, चकर छा आहे। पोइ उन ॿुधायुसि, हमरा महिमान सराय वारो जेको मालिक हो उन ॿुधायुसि त असांजे बादशाह खे हिकिड़ी धीउ आहे। हिते हिकिड़ी बला आहे, शहर जे ॿाहिरां वॾो जबल आहे, उन ते उहा बला रहंदी आहे, वॾी बला आहे। तो अॻ में त उहा ईंदी हुई, अची ज़ियान कंदी हुई। पोइ हाणे असां हर साल हुनखे हिकिड़ी कुंवारी छोकिरी खाइण लाइ ॾींदा आहियूं। पोइ माना बला अची ज़ियान न कंदी आहे। सो उन जे करे कॾहिं कंहिंजी वारे वटीअ सां पिया ॾियूं पिया। हिन महिल असांजे सॼे शहर में सवाइ बादशाह जे धीउ जे ॿी का बि कुंवारी छोकिरी कान्हे का। सो उन जे करे सुभाणे जेको आहे त बादशाह जी धीअ जेका आहे अथसि बि अकेली, औलाद में अथसि बि अकेली धीअ, उन खे सुभाणे उन बला जे हवाले कबो। सो हे माण्हू सभु इन सोग में आहिनि। हे पोइ मारियो नथा बला खे। चई बादशाह त ऐलान बि कयो आहे त जेको इनखे मारींदो उनखे मां इन पंहिंजे धीउ जो संग बि ॾींदुसि, पंहिंजी बादशाही जो वारस बि कंदुसि। कई माण्हू विया, पर बला ॾाढी ख़तरनाक आहे। जेके विया सो बला उनखे खाई छॾियो। पोइ सुबुह थियो, हिनखे ज़हन में इहो सुबुह थियो कि वञी उन जबल ते पहुतो। उते वञी पहुतो, जबल जी चोटीअ ते वियो। उते वियो, उते हिन ॾिठो जबल जी चोटीअ ते त हिकिड़ी ईअं मड़ी हुई, गार टाइप, माण्हू जे वेहण जे लाइ। उते ॾिठई 3 प्याला पिया। उन प्यालनि ते लिखियो पियो, पाणीअ जहिड़ी शइ उन्हनि में पियल हुई। उन ते लिखियलु हो, जेको माण्हू हे पीअंदो उहो एॾो ताक़तवर थींदो, पहलवान थींदो। ऐं हिन मड़ीअ जे ॿाहिरि हिकिड़ी तलवार पई आहे, उहा तलवार खणी बि सघंदो, हलाए बि सघंदो। पोइ हिन पहिरियों अची तलवार ॾिठी त बराबरि उहा तलवार हिन खां न पई खॼे। पोइ अची हिन हो पाणी जो पीतो त हिन जान में ताक़त महसूसु कई ऐं पोइ तलवार जो खईं त तलवार हीअ हलाए बि सघे पियो। उन खां पोइ हिन ॾिठो त बादशाह ऐं शहर जा माण्हू सभु शहज़ादी खे वठी आया, अची उन जबल जे ॿाहिरां उते अची पहुता। पोइ शहज़ादीअ खे मोकिलियुनि जबल ते, शहज़ादी खे मोकिलियुनि जबल ते। उहा वीचारी डिॼी पई, पर पोइ सभिनी जो फ़ैसिलो हुयो। पोइ हुन वीचारी खे जबल ते मोकिलियुनि त मथे वञे त नांग उनखे खाईंदो। पोइ बादशाह उते पंहिंजो हिकिड़ो सिपह सालार बीहारियो। उन खे चई त असां सभु वञूं था, हाणे तूं ॾिसजांइ त आख़िर में छा थियो। पोइ अची हाल अहिवाल ॾिजां। पोइ शहज़ादी जो मथे वई, शहज़ादी जो मथे वई त पोइ साॻो हुते शिकारी हिनखे मिलियो। शिकारी हिनखे मिलियो, पोइ हूअ पाण परेशान थी वई। हुन पहिरियों सम्झो त का इहा बला आहे, पर पोइ हिन हथ त ॾिनसि। हिन चयसि त तूं परेशान न थी, तुंहिंजे पारां ईअं सम्झ मां क़ुर्बानी थो ॾियां ऐं इन बला खे मां मारी, तूं दिलि जाए कर, अलाह कंदो तूं बची वेंदी। पोइ शहज़ादी खे उते मड़ीअ में वेहारे पाण ॿाहिरि थो निकिरे त ईअं ओचितो उहा बला थी अचे जंहिंखे 7 मुंहं आहिनि। उन बला खे उहा जेका तलवार हुई, तिलस्मी तलवार हुई, वॾी तलवार हुई, न त आम शिकारी वेंदा हुआ आम तलवारनि सां। उन तलवार सां हिकिड़ो वार थो करे हुन जूं 3 मुंडियूं कटिजी थी वञनि, ॿियो वार थो करे वरी 3 मुंडियूं कटिजी थी वञनि, आख़िर 3 वार थो करे त हुनजी उहा 7हीं जेका मुंडी आहे उहा बि कटिजी थी वञे। शहज़ादी हैबत में बेहोश थी वञे।
पोइ छा थो करे जो उनजो बला जी जेको पुछ आहे उहो पुछ बि पाण वटि वढे रखे थो। बाक़ी बला वॾी आहे, पंहिंजे जानवरनि खे चए थो त इनखे खाओ। पोइ अचे थो ॾिसे थो शहज़ादी वीचारी हिरास में बेहोश लॻी पई आहे, उनखे खणे थो। शहज़ादी होश में अचे थी, पोइ उनखे ॾेखारे थो, ॾिसे मां बला मारी आहे। पोइ शहज़ादी बि चएसि थी त तोखे ख़बर आहे मुंहिंजे पीउ ऐलान कयो हो, सो हाणे त मां ख़ुशि आहियां ऐं मां ईअं सम्झो ख़ुशीअ सां तोसां शादी करण जे लाइ तयारु आहियां। मुंहिंजे पीउ जो बि ऐलान थियल आहे, पर मां पाण अखियुनि सां ॾिठो आहे तो मुंहिंजी हयाती बि बचाई आहे, सो मां तोसां ख़ुशीअ सां जेको आहे त शादी करण जे लाइ तयारु आहियां। हे मुक़ाबिलो जो कयो हो त थकिजी पियो हो। शहज़ादी बेचारी हिरास में ई, उहा बि थकिजी पई। पोइ हे उते सुम्ही पियो, हे बि सुम्ही पियो, शहज़ादी बि उते सुम्ही पई जबल जी चोटीअ ते, गाहु पथारियल हो, उते सुम्ही पिया। पोइ हिन वरी पंहिंजे जानवरनि खे चयो त तव्हां पहरो ॾियो। पर जानवर बि सभु हुया थकल, हर हिकु जानवर पाण सुतो वरी ॿिए खे चईंदा त हाणे तूं पहरो ॾे, वरी उहो सुतो त वरी ॿिए खे हुन चयो था त तूं पहरो ॾे। मतिलबु त सभु जानवर बि सुम्ही पिया, हे ॿई बि सुम्ही पिया। हेॾां बादशाह जेको हो सिपह सालार चढ़ियो हो त तूं वञी इहो हाल अहिवाल ॾिसजांइ आख़िर जो। उन जो ॾिठो ठापुर लॻी पई आहे, मथे जो चढ़ी अचे ॾिसे त बला बि मुई पई आहे, शहज़ादी बि सुती पई आहे, हे जवान बि सुतो पियो आहे, जानवर बि सुता पिया अथसि। हिन भाॻो सम्झी वियो त हे सॼो कमु हिन कयो आहे, बला खे हिन मारियो आहे। हिनखे बि ख़बर हुई त बादशाह जो ऐलान थियल आहे। हिन चयो हिते कंहिं ॾिठो त कोन्हे। पोइ हिन छा कयो जो तलवार खणी, बेईमान थी पियो, तलवार खणी हुन शिकारी वीचारे जी मुंडीअ खे हईं तलवार, पंहिंजे पर में हुनखे मुअल सम्झी शहज़ादीअ खे खईं। शहज़ादी खे खईं त मां वञी हुते बादशाह खे चवंदुसि त भला मां मारे आहियां, मुंहिंजी शादी कराए। शहज़ादी रस्ते में जागी पई, दाऊं कई, पुछई हिन खां त काॾे तो मूंखे खई वञी। पोइ हिन हुते दाब दड़का ॾियणु, शहज़ादी चयो मां पाण ॾिठो आहे त हुन शिकारी जेको आहे त हुन नौजवान हिन बला खे मारियो आहे, तो काथे मारियो आहे? पोइ हिन शहज़ादी वीचारी ते प्रेशर कयो, तलवार उभी करे हिनखे चई न त मां तोखे मारींदो, हली तोखे बि इहा साॻी बादशाह वटि ॻाल्हि करणी आहे, जे इहा ॻाल्हि कंदी वाइदो कर त ठीकु, न त मां मारींदुमि। पोइ शहज़ादी वीचारी मौत जे भव खां हिनखे चयो त ठीकु आहे, मां बादशाह खे चवंदसि तुंहिंजे नाले त बराबरि हिन मारियो। कल्ह असां हेसि ताईं किसो खयोंसीं। सो उहो सिपह सालार शहज़ादी खे खणी महलात ॾे रवानो थियो। अची पिया थो महलात में, बादशाह ॾुख में लॻो पियो हो। बादशाह खे इहा ई हुई त मुंहिंजी धीअ मरी वई, छो जो जेके ॾईंदा त सभु मरी, का बि कान मोटंदी, पहलवान विया उहे ई कोन मोटिया। सो बादशाह जो सिपह सालार सां गॾु पंहिंजी धीउ खे ॾिठो जेरो जाॻंदो वापसि। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो, पर परेशान बि थियो, अलाए होॾे वई अलाए कान वई। ईअं न त होॾे न वई हुजे त भला वरी कावड़ जी वरी अची शहर में ज़्यान करे। बादशाह पुछनि, सिपह सालार चयो त साईं तव्हां मूंखे छॾे वियो। पोइ बसि मूंखे बि थियो त भला छा मां भला अॼु निमक हिलाल कयां तव्हांजो, तो मां मथे चढ़ी वियुसि, मां वञी हुन बला सां मुक़ाबिलो कयो। शहज़ादी खां तव्हां भले पुछो, मां बला खे मारियो आहे, मारे शहज़ादी खे बचायो अथमि, मां शहज़ादी खे वठी आयुमि। बादशाह शहज़ादी खां पुछियो, शहज़ादी चयसि त बाबा जे चवे थो त ईअं हूंदो, छो जो मूंखे हुते अकुल मुंहिंजो कमु न पियो करे। हे जे चवे थो त ईअं हूंदो, मां बची त आहियां, पर बाबा हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, तो ऐलान कयो हो त जेको मारींदो उन जी सां कराईंदुमि शहज़ादीअ जी शादी। बाबा मां शादीअ लाइ तयारु आहियां, तुंहिंजी ज़बान थियल आहे, हिन मारियो आहे त ज़ाहिर आहे हिन सां ई मां कंदुमि, पर हिकिड़ी ॻाल्हि अथई मुंहिंजी, मां इनकार कोन थी कयां, पर मूंखे हिकु साल हिकु ॾींहुं मूंखे छॾ, उन खां पोइ मुंहिंजी शादी कराए। हाणे हिनखे इहो हो त मन को रब पंहिंजो मौजूदो ॾेखारे, रब पंहिंजी कुदरत ॾेखारे, को इहो जवान जेको आहे बची पवे, जंहिं असुल में बला खे मारियो हो। हे त ज़ालिम ठगी करे आयो आहे, उन खे बेगुनाह खे उन खे बि मारे आयो आहे पंहिंजे पर में, मूंखे बि ॾाढ सां हिते खणी आयो आहे। सो हिन इहा ट्रिको पंहिंजो जाचियो, भव खां पीउ खे ॿुधाए कान पई, बाक़ी इहो चई त ठीकु आहे मां शादी कंदसि, पर मूंखे हिकु साल हिकु ॾींहुं मूंखे मोहलत।
हिन इहो ई सोचियो त मन इन टाइम वॾो आहे, मां बि ॻोल्हा कंदसि। हो बि हेॾो सारो पहलवान आहे, हू पाण भला कंदो त चढ़ी वियो हूंदो त हो बि ज़रूरु मुंहिंजी ॻोल्हा कंदो, मन मूंखे को शिकारीअ जो हिन जो पतो पइजी वञे। हो बि निभागो ख़ुशि थियो। फ़िलहालु बादशाह हुनखे बेनाम ॾिना, बाबा मां तोसां अंजाम कयो आहे, तुंहिंजी शादी कराईंदुमि, पर हाणे शहज़ादी अंगल इहो कयो आहे, तो साल तोखे इंतज़ारु करिणो पवंदो, उन खां पोइ तुंहिंजी मां शादी कराई। हाणे हुनखे इहा हुई त मां शिकारी खे त उहे मारे आयो आहियां, हाणे भला जिथे एतिरा ॾींहं साल बि वेंदो गुज़री, शादी बि थींदी, बादशाही जो वारस बि थींदुसि। हेॾां हे जो सुता पिया मथे जबल ते, शहज़ादी खे त हे खणी वियो, हुनखे तलवार हणी आहे, जानवर सभु सुता पिया। ईअं ओचितो हिकिड़ो झंगु त हुयो, जबल त हुयो न, हिकिड़ो माखीअ जो मखो सहेज अची नक ते वेठो। मिड़ई कुदरत जा कम, सहेज नक ते वेही उते जो चुरण पुरण लॻो। ज़ाहिर नक नाज़ुक शइ आहे, इंसान जे हिते ई लॻंदी त ख़बर पवंदी आहे। सहे हीअं नक खे जो लॻेसि पियो त हीअं हिन सां पंहिंजे पेर सां मखी खे भॼाई, पर वरी मखी उॾामी, मखी हाणे अची डंग हयुसि नक ते, माखीअ जे मखे हयुसि डंग जो हयुसि त सहे जाॻी पियो, हूअं पियो फिरे त उथारियसि, पर हाणे जो हुन डंग हयुसि, डंग जो सहे खे ईज़ा जो नक जी चोटी नाज़ुक थींदी आहे, हुन में जो डंगो न हयुसि त सहो जाॻी ऐं पंहिंजे हिन पेर सां नक खे मलण लॻो, मटण लॻो। अड़े हे छा, मां सुतो पियो आहियां। पासे में लूमड़ी सुती पई हुयसि, लूमड़ी खे जाॻाई, अड़े मां बि सुतो पियो आहियां, तूं बि सुती पई आहीं। वरी लूमड़ी उथी, लूमड़ी जो हेॾां वराए ॾिसे त भला बघेड़ बि सुतो पियो आहे, लूमड़ी बघेड़ खे जाॻायो, बघेड़ जो उथियो, हिननि खे ॾिठई, अड़े तव्हां सभु सुता पिया हुजा। वरी बघेड़ रिछ खे उथारियो, आख़िर रिछ शींहं खे जाॻायो, माना जानवर सभु जाॻी पिया। अब हे जो उथिया, शींहं गॾु शिकारी सां सुतो पियो। शींहं जीअं जो उथियो, ॾिसे त हिन जे जेको मालिक आहे, शिकारी आहे, ॻिचीअ मां मुंडीअ मां उतां रत पियो थो वहे, तलवार लॻल। शहज़ादी आहे ई कान, ॾिठी आहिनि शहज़ादी आहे कान, हे पियो आहे, फड़ लॻो पियो आहे, रत पियो थो हितां ॻिचीअ मां वहे। हिन रिछ खे दावा ॾिना त तोखे जो न मां चयो हो त मूंखे निंड अचे, केर बि अचे त मूंखे उथारजांइ, मां सुतुसि तुंहिंजे आसरे ते, तूं वरी सुम्ही पई। रिछ वरी बघेड़ खे दाबा ॾियण लॻो, तॾहिं तोखे जो मां चयो त मां सुम्हां थो, केरु अचे त मूंखे उथारजांइ, मां सुम्ही पियुसि, तूं बि सुम्ही पई। बघेड़ वरी लूमड़ीअ ते कावड़ियो त तोखे जो चयो हुउमि त मूंखे उथारजांइ, मां तुंहिंजे आसरे ते सुम्ही पियुसि, वरी तूं बि सुम्ही पई। लूमड़ी वरी वीचारे सहे ते कावड़ी, हाणे सयो वीचारो कंहिंजे बार विझे, सयो कंहिंजे मयार ते, सयो वीचारो अची ॾिनो। सहे हिननि खे चयो त हाणे कावड़ न कयो, मूंखे ॾियो माफ़ी, तव्हां त सभिनी पंहिंजा ॾोह हयां ॿियनि ते, मां पंहिंजो ॾोह कंहिंते हणां, हाणे मूंखे माफ़ी ॾियो, माफ़ी ॾियो त मां अलाह ख़ैर करे त हिन खे उथारियां, हिन पंहिंजे मालिक खे उथारियां। मूंखे झंग में हिकिड़ी ॿूटीअ जी पाड़ सुझे थी, झंग में ॿूटा थींदा आहिनि गुल, उन जी पाड़ है, मूंखे ख़बर आहे उन जी, कहिड़ो बि फट हुजे न त उन जी पाड़ जेका आहे न, उहा उन फट खे हणबी न त रत बि बंदि थी वेंदो, फट बि ख़तमु थी वेंदो, जेका बीमारी हूंदसि उहा बीमारी ख़तमु थी वेंदी। अड़े पोइ खणी ॿुधाए किथे आहे, चई यार मसइलो इहो आहे त उहा हितां हे 200 मील परे, 200 मील परे हिकिड़े जबल ते इहा ॿूटी थींदी आहे, मूंखे ख़बर आहे ॿूटी आहे, नीमक हिन जो खाधो अथऊं, हे मालिक आहे असांजो, करिणो बि आहे असांखे, पर इहो आहे त आहे परे, 200 मील परे आहे, ऐं जबल आहे हिकिड़ो, उन जबल ते उहा ॿूटी थींदी आहे।
शींहं चयसि त हिकदमि वञ, ही सभु तव्हांजी ग़लतीअ जे करे थियो आहे, हिकदमि वञो आहे खणी आ, 24 कलाक मां तोखे ॾियां थो, माना 8 पहर ॾियईंदो, देर न कर, वञो आहे खणी आ। सहो साईं डुको, सिर जी बि हुयसि पर मालिक जी बि ग़लती हुयसि, सहो डुकण जो तेज़ हूंदो आहे। 8 पहरनि खां बि अॻु सहो उहा पाड़ पंहिंजे चुंब में वात में खणी आयो, पटे पंहिंजे वात में खणी आयो, हाणे रखियईं शींहं जे अॻियां। शींहं छा कयो जो उहा खणी ऐं शिकारीअ जी ॻिचीअ ते रखे, शिकारीअ जी ॻिची ते रखे, वरी उन ई पाड़ जा पन वरी सहे छा कयो जो उहे खणी ऐं शिकारीअ जी वात में विधई। वात में जो विधई त शिकारीअ जी दिलि हलण लॻी, दिलि हलण लॻी, दिलि हलण लॻी। हिते हिन ॾिठो त हीअं आस्ते आस्ते अखियूं मिरकाए थो पियो, साह बि खणे थो, साह बि खणे थो, रतु बि बीह वियो। घड़ी गुज़री त शिकारी उथी वेही रहियो, शिकारी उथी वेही रहियो, अखियूं मटे। हेॾे जो शिकारी ॾिसे त शहज़ादी आहे ई कान। हिन सम्झो त थी सघे थो त शहज़ादी पाण मूंखां अॻु ई जागी हुजे, उथी हुजे निंड मां, पोइ मूंखे सुतल ॾिसी कावड़ में हली वई हुजे। हाणे त माना ईअं सम्झ ॼण कावड़जी वई, उमिरि लाइ वई हली। ही त ॾाढो कमु ग़लति थियो। हेॾां वरी इतफ़ाक़ ईअं थियो जो वो तलवार जो हणी वियो हुउसि, हिन जी मुंडी कई हईं धार, मुंडी धार हुअसि, त हो जो पाड़ूं खणी आयो उन बूटीअ जूं, त शींहं छा कयो जो आहे मुंडी खणी हिन जे धड़ सां मिलाई, पर उबती मिलाई, उबती मिलाई उन ते जो बूटे जी पाड़ रखियईं त रतु बि बीह वियो, फट बि बीह वियो। सो हाणे शिकारी माना ईअं थी वियो ॼण उबतो थी वियो, शिकारी ॼण उबतो थी वियो, मुंहुं हुजे पुठी वारे पासे ते, शिकारीअ जो मुंहुं हुजे पुठी वारे पासे ते। शिकारी खे पहिरियों त इहा ख़्याल ई न आयो, पहिरियों त हिन जीअं ॾिठो शहज़ादी कान्हे त पहिरियों त हिनखे शहज़ादी वारी ॻणती, पर घड़ी खां पोइ जो हिन ख़्याल कयो त इहा ॻाल्हि हिन जे ध्यान ते आई, अड़े हे छा, हे मूंसां छा थी वियो आहे, हे मुंहिंजी मुंडी हेॾां पुठी वारे पासे ॾांहुं पेट, पेट वारे पासे ॾांहुं पुठी, ही त कमु उबतो थी वियो आहे, हे छा थी वियो। जानवरनि खां पुछई, पंहिंजा जेके जानवर हुअसि उन्हनि खां पुछई त ॾियो त ख़बर, मूंखे निंड ई तव्हांखे मां जाॻायो हो, शहज़ादी बि कान्हे, पर मूंसां हे कमु कीअं थी वियो आहे। शींहं सॼी ॻाल्हि ॿुधायसि, हाणे कावड़ असां ते न कर, असुल असां खां थी वई आहे वॾी ग़लती, तूं थकल हुई, असां बि थकल हुआसीं, तो मूंखे चयो, मां थकल हुयुसि, मां वरी ॿिए ते भार रखियो, मां उन खे चयो त यार मां सुम्हां थो, अहिड़ी ॻाल्हि थिए त उथार, वरी हुन बि जेको आहे ॿिए ते भार रखियो, ईअं असां सभिनी हिक ॿिए जो भार ॿिए ते रखियो, तव्हां त असां सभिनी खे वठी वई निंड, जीअं तोखे निंड वठी वई असांखे बि ईअं निंड वठी वई। पोइ जो उथियासीं त ॾिठोसीं त शहज़ादी कान्हे का, शहज़ादी कान्हे का, ऐं तोसां हे कमाल थियल, को माण्हू आयो जेको शहज़ादी सम्झ में ईअं थो अचे तो शहज़ादी खे उहो खणी वियो आहे, तुंहिंजी मुंडी कटे ऐं शहज़ादी खे उहो खणी वियो। पोइ सहे ॿुधायो त मूंखे सुझे थो त हिकिड़ी बूटी आहे, पोइ सयो वीचारो वियो अथई जेको 8 पहरनि जो पंधु हुयो 200 मील परे हितां उहो
उनजी पाड़ पटे आयो आहे। सो उहा अची लॻाईसीं, पर मूंखां तकड़ में तोखे उबती लॻी वई आहे, मूंखां तकड़ में तोखे उबती लॻी वई आहे। पोइ शिकारी चए त पोइ हाणे हे मां कीअं हलंदुमि, हलंदुमि कीअं, हलंदुमि मां कीअं? कीअं चए त बसि हाणे असां सम्झी वियासीं, हाणे इन जो इलाजु सवलो आहे, हाणे इन जो इलाजु सवलो आहे, हाणे असां सम्झी विया, इन जी दवा असां वटि आहे। इहा तलवार थी, इहा तलवार वरी तूं पाण पंहिंजे ॻिचीअ में हण, जीअं मुंडी धार थिए त हाणे सुबती मुंडी करे इहा ई साॻी बूटी आहे, वरी हणंदासीं त तूं साॻियो सुबतो थी। अवा त हिनखे जो ॾिननि, हिनखे जो ॾिननि, हिन बिस्मिल्लाह करे तलवार खणी आई, तलवार तिखी हुई, तलवार जो तिखी हुई त मुंडी थी वई, वरी साॻियो शींहं, हाणे सुबती मुंडी करे उहा साॻी बूटे वारी पाड़ उते फट ते बि रखियईंसि, वरी वात में बि रखियईं, वात ते बि रखियईंसि त शिकारी साॻियो उथी वेठो, शिकारी साॻियो उथी वेठो, ऐं हाणे हुयो बि सुबतो। उथिया, हाणे साईं उथिया त हलूं ॿोला पोला कयूं। पर हाणे शहज़ादीअ जी बि ख़बर कान थी पए, हलो भला को ॿियो मुल्क हली था वसाए, ॿियो मुल्क हली था वसाए, हलो था शिकारी, शिकारी सां गॾु जानवर, हलो हलां कॾहिं किथे कॾहिं किथे कॾहिं किथे कॾहिं किथे कॾहिं किथे, घर बाट त हुयो कोन, जिथे बुख लॻे उते खाइनि, पोइ शिकार कनि को कीअं, मिसाल ईअं हलंदे 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 पूरो साल गुज़री वियो शिकारी खे, वरी साल खां पोइ शिकारी साॻियो हुयो हो उन शहर में मोटी आयो, पूरो साल थी वियो, साल खां पोइ शिकारी उन साॻे शहर में मोटी आयो, जिथे हिन शहज़ादीअ खे हिन बला खां बचाए। हिन दफ़े जीअं जो शहर में पहुतो, हे वरी छा, अॻे दफ़े आयो हो त ॾिठे पियो त दरनि ते कारा परदा, दरनि ते कारा परदा, माण्हुनि खे कारा कपिड़ा। हिन दफ़े जो आयो त सभिनी घरनि ऐं दुकाननि ते ॻाढ़ा ॻाढ़ा परदा, ॻाढ़ा परदा, झंडियूं लॻल, ॻाढ़ा परदा झंडियूं लॻल, शहर में बाक़ाइदे ईअं हलचल लॻी पई हुजे, खिल भोग लॻी पई हुजे, चहचिटो लॻो पियो हुजे, मेले जो ॼण समा लॻो पियो हुजे। हे छा आहे, आयो साॻे, वरी महिमान खाने में साॻे में आयो, अची उते रहियो, राति जो हुन खां पुछई, महिमान जेको महिमानसरा जो मालिक हो उन खां पुछई, यार ॾे त ख़बर छा आहे शहर में? उन चयसि, यार लॻे थो त को तूं परदेसी आहे। हा भाउ मां परदेसी आहियां, तॾहिं त पुछां। चई पर साल असांजो बादशाह जेको आहे न, उनजी धीअ शहर जे ॿाहिरां साॻियो ई किसो करे ॿुधाई त भला उनखे छोकिरी ॾेई ईंदा हुआसीं। सो गुज़िरियल साल असांजी धीउ, बादशाह जे धीउ जो वारो, उनखे ॾियणी कई, उहा मरणी, पर जेको न बादशाह जो सिपह सालार आहे, सलाम आहे उनखे, जो अॼु ताईं अलाए केॾा पहलवान विया पर को बि भला खे न मारे सघे, पर उनखे वॾो सलाम आहे, उन भला सां मुक़ाबिलो कयो ऐं भला खे मारे छॾे, भला बि मारी, शहज़ादीअ जी जान बि बचाई। सो बादशाह जो ऐलान थियल हो, बादशाह जो ऐलान थियल हो त बाबा जेको मारींदो उनखे पंहिंजी धीउ ॾींदुमि, बादशाहीअ जो वारस कंदुसि। पर इहो आहे त शहज़ादी हुन सां शर्त हिकिड़ो रखियो त मूंखे 1 साल 1 ॾींहुं जेको आहे त छॾियो, मां पोइ शादी कंदुसि। सो बादशाह उन जे करे साल शादीअ खे मुलतवी कयो। हाणे हुनजी शादी थियणी आहे, ख़ुशी जेका शहर में पई थी हले इहा उन जी।
अच्छा ख़बर पियसि माना इहो सॼो सिपह सालार कमु कयो मूंसां बि उहो करे वियो शहज़ादीअ सां बि उहो करे वियो ॿिए ॾींहं ते हिन छा कयो जो उहो जेको साॻियो महिमान सराय जो मालिक हुयो उन खे पाण सां विहारे उन खे चई त यार ॻाल्हि ॿुध जे न तूं मुंहिंजी इंसाफ़ मञी त अॼु बादशाह जो ताम तोखे मां हिते घुराए ॾियां जेको बादशाह मानी खाईंदो आहे उहो ताम तोखे मां हिते घुराए ॾियां पाण तूं बि खा असां बि खाऊं वेही ॾिस त कीअं था गॾिजी खाऊं हुन चयो यार चरियो थियो आहे ईअं वरी कीअं थींदो बादशाही ताम हिते वरी किथां ईंदो सुबुह जो बादशाह जेको खाईंदो आहे उहो ई ईंदो हिन चयो हा उहो ई ईंदो पोइ त मूंखे इंसाफ़ ॾींदे हा ईअं थिए त यार वॾी ॻाल्हि आहे शिकारी छा कयो जो पंहिंजे सहे खे चई त बाबा वञ महल मां बादशाह जे खाइण वारी मानी मां जेको तोखां खॼी सघे खणी सहे खे जो हुकुम मिलियो त सहो वठी निकितो डुकियो अची पहुतो महलात वटि पर महलात जे दर ते हिकिड़ो कुतो बीठो महलात जे दर ते हिकिड़ो कुतो बीठो कुते जो सहे खे ॾिठो त कुते भमक कई सहे ते सही वीचारे जो ॾिठो कुते खे सहो उई कमज़ोर अब हे भड़को ॾेई महल जे साम्हूं चौकीदार जो घर हो हे उन जे घर में घिड़ी वियो मिड़ जान छॾाइण जे लाइ हे त कुतो उन जे पोयां पियो आयो चौकीदार जो कुते खे ॾिठो चौकीदार कुते खे हकलियो कुते खे भॼाए सयो हेॾे होॾे लिकी वियो जेॾी महिल हिन ॾिठी त हाणे ठाकुर थी आहे वरी था निकितो सिधो आयो महलात में जिते शहज़ादी वेठी उते अची शहज़ादीअ जी कुर्सी उनजे हेठां लिकी वेही रहियो शहज़ादी जा पेर हेठि हुजनि इन छा कयो जो शहज़ादी जे पेरनि खे पंहिंजे नहनि सां पर आस्ते आस्ते ईअं खणण लॻो पर चुंब वांगुरु हिन जा बि न थींदा आहिनि शहज़ादी सम्झो त का ॿिली आहे कॾहिं कॾहिं ॿिली बि अची पेरनि में वेहंदी आहे शहज़ादी सम्झो त का ॿिली आहे पर ईअं हेठि जो शहज़ादी ॾिठो सयो अरे हे त सहो बणा उहो आहे शिकारी वारो हेठि निवड़ी खणी सहे खे खई मुंहिंजा प्यारा साह तूं हिते कीअं सही चयसि त मुंहिंजे मालिक जंहिं भला खे मारियो हो उहो आयो अॼु हिन शहर में मूंखे मोकिलियो अथई त बादशाह जेका मानी खाईंदो आहे उहा खणी आहे शहज़ादी वेचारी जंहिं सॼो साल उनजे सिक में गुज़ारियो ऐं सम्झे पई ॾींहं ॻणींदे त साल त वॾो अरसो आहे साल में ख़बर ई न पई त किॾे को मरी वियो या को कीअं सो अॼु जो सही उहा ॻाल्हि कयसि त शहज़ादी ॾाढी ख़ुशि थी शहज़ादी उथी सो बादशाही ताम जेको हुयो उहा मानी वठी हिन सहे खे सहे चयसि त मूंखे मानी त ॾे थी पर मां सवेल बि आयुसि रस्ते में मूंखे कुते ॾिठो त मां अलाए कीअं कुते खां पंहिंजी जान छॾाए आयो हिन महिल त थी मूंखे आहे मानी या वात में विझंदुसि मानी सो रस्ते में मूंखे कुता वरी ॾिसंदा कुता कंदा तंग सो हाणे तूं हीअं कर पंहिंजी बोरतीअ खे चयो त मूंसां गॾु महिमान खान सराय ताईं हले न त इहो आहे त कुता मूंखे ॾिसंदा त हाणे पोइ मानी ज़्यान थी वेंदी ऐं मां हुन वटि मानी कोन पहुचाए सघंदुसि शहज़ादी बोरतीअ खे हुकुम ॾिनो हे मानी खण सही जिॾे हलई सही सां गॾु वञ सयो पोयां बोरती हाणे मानी साईं हथ में खणी पियो अचे उहो अची हिते महिमान सराय वटि जे दर ते पहुता सही उहा मानी खणी आयो शिकारी वटि खणी आयो हिन मानी उहा खणी ऐं जेको महिमान सराय जो मालिक हुयो उन खे ॾेखारियईं अदा हे ॾिस तूं पियो चईं त कीअं थींदो हे ॾिस बादशाही ताम आयो पोइ पाण हैरत में पइजी
यार इहो कीअं थियो? शिकारी वरी लूमड़ीअ खे चयो, हुनखे चई बि तंहिंजो मज़ो ॾेखारे थो। शिकारी वरी लूमड़ी खे चयो त हाणे तूं वञ बादशाह जे खाइण वारे कबाब मां कुझु कबाब खणी अच। लूमड़ बि सहे वांगुरु वई शहज़ादीअ जे ॾिसे त शहज़ादी वेठी आहे, वञी उते लिकी वेठी। शहज़ादी लूमड़ खे ॾिठो, शहज़ादी सुञातुसि, बोरतीअ जे हथां साॻियो साईं कबाब खणाई बोरतीअ खे, हिन सां गॾु मोकिलियईंसि। लूमड़ उहो हिनखे वठी आई, साॻियो महिमान सराय ताईं पहुता। पोइ कबाब आणे ॾिनई मालिक खे, मालिक वरी हुन महिमान सराय जे निगहबान खे ॾेखारियो। यार अलाए कीअं को जादूगर अलाए चाहीं, हे तुंहिंजा जानवर पिया था कमु कनि, सो बि बादशाह जे महल मां खणी था पिया अचनि। अहिड़ी तरह शिकारी वरी बघड़ खे मोकिले, ॿी भाॼी घुराई, वरी रिछ खे मोकिले, बादशाही हलवो घुराई, पछाड़ीअ में शींहं खे मोकिले, चई त वञ बादशाह जेको शराब पीअंदो आहे न उन मां खणी। त शींहं उहो खणी आयो। हाणे समूरो बादशाही खाधो अची गॾु थियो, सभिनी वेही गॾु खाधो। शहज़ादी जानवरनि खे ॾिठो, 5 ई जानवर उते विया शहज़ादीअ वटि। शहज़ादी बि उन्हनि खे ॾिठो, सुञातई, हाणे ख़ुशि थी। शिकारी बि ईअं सम्झण हुन ॾे न्यापो मोकिलियो त मां आयो आहियां। हाणे शिकारी बि ख़ुशि थियो त शहज़ादी खे मुंहिंजी ख़बर पई आहे, शहज़ादी खे ख़बर पई आहे। ऐं हे जेको नौकर गॾे मोकिलिया अथई त माना अञा मुंहिंजो इंतज़ारु अथसि, माना शहज़ादी खे अञा मुंहिंजो इंतज़ारु आहे। हाणे साईं जॾहिं सभिनी मानी खाई कई बसि त शिकारी महिमान सराय जे निगहबान खे चयो त हाणे मां बादशाह जी मानी खाधी आहे, हाणे ख़बर थी छा कंदुसि, हाणे मां वेंदुसि बादशाह जे महल में ऐं हाणे वञी बादशाह जी धीउ सां शादी कंदुसि। हुन चयसि यार तूं चरियो आहे छा, हे त खणी ॻाल्हियूं तो कयूं, भला तुंहिंजा जानवर विया खणी आया, हाणे हे छा बादशाही ताम तुंहिंजो दिमाग़ ख़राब करे छॾियो आहे छा? तूं बादशाह जे महल में वेंदे बादशाह जे धीउ सां वञी शादी कंदे। पोइ बादशाह रेणी कई आहे, सिपह सालार खे तयारियूं पई थियूं हलनि शादीअ जूं, ॾींहं हाणे पूरा थियणा आहिनि। उहो सिपह सालार जे हेॾी सारी बला मारी आहे, उन जे शादीअ जूं आयो आहे पाण शहर में ॾिसींदो पियो, इहो त तो मूंखां पुछो, ॿुधाए में त ख़ुशी त इन जी पई थी हले। हिन चयसि भले तूं छा बि चए, पर मां वेंदुसि हाणे महल में वञी ऐं बादशाह जी धीउ सां शादी कंदुसि। हिन चयसि यार मूंखे तुंहिंजी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। अलाए कीअं कंदे, सवेल ॻाल्हि कई, बराबरि सम्झ में न आई, पर तुंहिंजा जानवर करे आया, बाक़ी हाणे हीअ जेका ॻाल्हि तो करे, इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे। बादशाह जॾहिं हुन सां ज़बान कई आहे ऐं मारी बि हुन आहे, तोखे कहिड़े हिसाब में बादशाह ॾींदो? हिन चई मूं वटि हिकिड़ी शइ आहे, बादशाह जॾहिं उहा शइ ॾिसंदो न त बादशाह बराबरि मूंसां शादी कराए। कहिड़ी अथई? ईअं चई ओ जेको शहज़ादी उते हिनखे रुमाल कोन ॾिनो, जंहिंमें रुमाल में हिन बला जूं ज़बानूं वेड़ियूं, 7 ज़बानूं, उहे कढी रुमाल खोले ऐं रुमाल खोले त हुन में हुन बि ॾिठो त बला जूं 7 ज़बानूं। इहा बला आहे, जेको हिन बला खे मूं त मारियो, हे त वठी वियो मौक़े जो फ़ाइदो, ठगी करे वियो, हे त वठी वियो ठगी करे वियो, मौक़े जो फ़ाइदो वठे, बला खे मारियो त मूं आहे। हुन चयसि यार बराबरि मूंखे लॻे थो जवान मुड़ुसां कम बि तो वॾा कया आहिनि, पर मां सम्झां थो त हिन महिल वक़्तु तुंहिंजो वक़्तु न आहे, वक़्तु तो खां ईअं सम्झ विथिन हथनि मां वियो हली, छो जो जेको थियणो हो सो थी वियो। बराबरि मां सम्झां थो तूं जवान आहे, हे ॾेखारीं थो, इहा बि शइ आहे, पर मूंखे नथो लॻे त को हाणे बादशाह तोसां पंहिंजी धीउ जी शादी कराई। शिकारी चयसि बाबा तूं वेही तमाशो ॾिस, तूं वेही तमाशो ॾिस।
होॾां बादशाह जे महल में जो ये जानवर आया विया पे नौकरनि ॿुधायो त शहज़ादी जे कमरे में विया था वञनि। बादशाह पंहिंजे धीउ खां पुछियो, अमां ॾे त ख़बर अॼु सुबुह खां तुंहिंजे कमरे में पे जानवर आया आहिनि, लूमड़ बघेड़ इहे पिया था अचनि, कंहिंखे तंग बि कोन था कनि, अचनि सिधो तुंहिंजे कमरे में था पिया। ख़ैर त इहो छा आहे? हिन चयसि त बाबा मां तोखे तव्हांखे कुझु कोन थी ॿुधाए सघां, तव्हां हीअं कयो, इहे जेके न जानवर मूं वटि आया आहिनि हिननि जो मालिक वेठो अथव फिलाणे महिमान सराय में, तव्हां उनखे घुरायो, उहो तव्हांखे सॼी ॻाल्हि ॿुधाए, उहो तव्हांखे सॼी ॻाल्हि ॿुधाए। बादशाह माण्हू मोकिलियो, वञो बा फिलाणे महिमान खाने में हिकिड़ो वेठो आहे शिकारी, उनखे वठी। जीअं जो अची नौकर हिनखे बादशाह जे नौकर अची हिनखे चयो त मां तोखे बादशाह घुरायो आहे, त हिन शिकारी महिमान खाने वारे जेको मालिक हुयो उनखे चई त ॾिठी तोखे चयमि न त अॼु वेंदुसि महिलात में, ॾिठी बादशाह जो हिन महिल माण्हू पाण आयो आहे न मूं ॾे, बादशाह पाण मूंखे महिल में घुरायो थी, तोखे त चयमि त मां थो वञा, पर हिन महिल ॾिस बादशाह पाण घुरायो थी। बादशाह जे नौकर खे चई त बादशाह खे वञी चयो त मां ईअं कोन ईंदुसि, मूं ॾे 6 घोड़नि वारी गाॾी मोकिल त मां उन ते चढ़ी ईंदुसि, मां जहिड़ो तहिड़ो माण्हू न आहियां। 6 घोड़ा जंहिं गाॾीअ में जोटियल हुजनि, जंहिं गाॾी खे 6 घोड़ा छिकनि, उहा गाॾी मूं ॾे, मुंहिंजे शान लाइक़ु उहा गाॾी आहे, उहा गाॾी मोकिल त मां उन ते अचां। नौकर बेवकूफ़ अलाए छा आहे, बादशाह जो नियापो आयो अथसि, हल नौकर सिधो आयो बादशाह वटि, अची बादशाह खे ॿुधाई त साईं हो चए थो मां ईअं कोन ईंदुसि, मुंहिंजे शान लाइक़ु 6 घोड़नि वारी गाॾी आहे, उहा मोकिलियो त पोइ मां अचां। बादशाह वरी पंहिंजी धीउ सां ॻाल्हि कई त मां आहे छा, तूं बि नथी ॿुधाई, वरी हुन ॾे नियापो कयो अथमि त उहो ईअं पियो थो चए। धीउ चयसि बाबा भला जेकॾहिं हक़ीक़त तव्हांखे पुछणी आहे त पोइ तव्हां भला हुनजो इहो अंगल पूरो कयो। बादशाह हुकुम थियो, साईं हुन ॾे 6 घोड़नि वारी गाॾी वई, गाॾी अची महिमान सराय जे अॻियां बीठी, महिमान सराय जो मालिक जेको हो उन जो ॾिठो उहो हैरान थी, ॿुधाइनि सभा इन फिलाणे माण्हूअ खे बादशाह घुरायो आहे, उनजे लाइ गाॾी मोकिली अथई। अरे वाह, हे त बराबरि का वॾी शइ आहे, एॾो बादशाह हिन जी इज़त थो करे, प्रोटोकॉल बादशाह हिनखे ॾिनो आहे, अलाए छा यार। चढ़ी वेठो घोड़े ते, गाॾी ते चढ़ी वेठो, कुझु देरि में अची महिलात में लथो, महिलात में लथो, आयो बादशाह ॾे, हिन सां पंहिंजा जानवर गॾु आहे, जानवर सभु हिन सां गॾु महिल। शिकारी आयो, बादशाह जा अची हथ चुमे, साम्हूं शहज़ादी वेठी हुजे, शहज़ादी जो हथ वठी उहो बि चुमे, अदब सां पासे ते वेही रहे। हेॾां पाण वेठो, साम्हूं उहो सिपह सालार वेठो हुजे, दावा कई त मां इन भला खे मारियो आहे, छो जो हाणे ॾींहं पूरा थिया, साल पूरो थियो, हाणे महिल हुनजी शादीअ जूं तयारियूं हलनि पयूं, त उहो बि उते महल में पियो फिरियो, त हे जो आयो त उन महिल उहो बि उते वेठो, पर साल गुज़री वियो, शिकारी हिनखे सुञातो न, उहो शिकारी खे हिन कोन सुञातो, हिन जे लेखे त शिकारी वरी वियो। बादशाह छा कयो, जो बादशाह नौकरनि खे हुकुम ॾिनो, उन बला जूं 7 मुंडियूं नौकर खणी आया, 7 मुंडियूं, 7 ई मुंडियूं नौकर खणी आया। बादशाह 7 ई मुंडियूं जेके उते दरबार में माण्हू वेठा हुआ, उन्हनि सभिनी खे ॾेखारियूं, चई त भाउ हे जेका इहा बला हूंदी, जंहिं बला असांजे शहर में हेॾो ज़ुल्म कयो, मजबूर हुयासीं असां उन बला जे अॻियां, जो असां हर साल पंहिंजी न्याणी कान का हुनखे ॾींदा हुआसीं, कुंवारी न्याणी, जो बला हुनखे खाई वेंदी, ऐं अॼु ॾींहं ताईं मुंहिंजे ऐलान हूंदे को बि अहिड़ो पहलवान कोन हो जेको इन बला खे मारे सघे, पर हे मुंहिंजो सिपह सालार तव्हांजे साम्हूं वेठो आहे,
शाबस आहे हिन खे, सलाम आहे हिन जी हिमत ऐं मर्दानगीअ खे, जो इन नेठि इन बला खे मारियो आहे। उन बला जूं 7 मुंडियूं अथव। इन मां अंदाज़ो लॻाए थो बला केॾी वॾी हूंदी। सो मुंहिंजो वाइदो थियल हो त जेको उन खे मारींदो मां उन सां पंहिंजी कराईंदुसि धीउ जी शादी ऐं बादशाहीअ जो कंदुसि उनखे वारस, छो जो मूंखे औलाद में बा हिकिड़ी धीउ। पोइ हे जो करे आयो त मां त पंहिंजे वाइदे खे पाणी ॾींदुमि न। मां पंहिंजे धीउ जी हिन सां शादी कराइण पे चाही, पर मुंहिंजे धीउ अंगल कयो त बाबा मूंखे 1 साल 1 ॾींहुं विथी ॾे, उन खां पोइ मां शादी कंदा। सो अॼु उहो मुद्दो पूरो थिए थो, अॼु उहो मुद्दो पूरो थिए थो। अॼु मां पंहिंजी धीउ जी शादी इन बला खे मारण जे इनाम में इन सिपह सालार सां पंहिंजी धीउ जी अॼु मां शादी कराई। ताड़ियूं वॼी वियूं, मुबारकूं दा मुबारकूं मुबारकूं। हिते शिकारी थियो, शिकारी थियो। हे 7 ई मुंडियूं पयूं, बला जूं 7 ई मुंडियूं पयूं। वॾा थांव हुया उन्हनि में, बला त वॾी ही। बादशाह पंहिंजे अॻियां रखराई। हे उथियो, हिन छा कयो जो उन 7 ई जेके मुंडियूं हुयूं, सिसियूं हुयूं, उन्हनि जे वात खे, बला खे बि ॾंद थींदा आहिनि, वात थींदो आहे न बला खे, हीअं आंगुर आंगुर करे ऐं हुनजो वात फाड़े, सिसियुनि जो वात फाड़े, मुंडियुनि जो वात फाड़े, ज़ोर सां वात फाड़े। 7 जो हिक हिक करे उहा सभिनी खे ॾेखारे, वात फाड़े वरी ॾेखारे, वरी ॿीअ जो वात फाड़े ॾेखारे सभिनी खे। चई साईं हे त भलो थियो जो तव्हांजे सिपह सालार इहा मुड़सी कई, जो इन एॾी ख़तरनाक बला खे मारियो अथई ऐं 7 मुंडियूं तव्हां वटि खणी आयो आहे निशानीअ में, साबितीअ लाइ, त बादशाह सलामत खे साबिती थिए त मां इन बला खे मारियो। असां बि सलाम था कयूंसि। पर साईं हिकिड़ी ॻाल्हि आहे त बला खे त ज़िबान थींदी आहे, इन 7 ई मुंडियुनि जूं ज़िबानूं किथे? मुंडियूं जो कटे आयो त ज़िबानूं काॾे कई? इथे सभिनी कन उफड़ा कया। सिपह सालार जेको हुयो, जंहिं राड़ अची हई हुई, उहो त अॻई कूड़ो हो न, उहो अॻई कूड़ो हो। अड़े बड़ा हाणे थी मुंहिंजी चोरी पकड़जी, मुंहं जो पनो ई लही वियुसि, सफ़ा फिको थी वियो। बड़ा हेॾे त मां बि ख़्यालु कोन कयो, हाणे बराबरि हाणे थी मुंहिंजी चोरी पकड़जे। हिते बादशाह खे बि ॼण हाणे समक आई। हा बा बराबरि तूं जो हे खणी आयो आहे त बला जूं मुंडियूं ज़िबानूं काॾे वई? मुंडियूं तूं साबितीअ लाइ खणी आई, जॾहिं मुंडियूं खणी आई त ज़िबान त मुंडीअ में हूंदी आहे न। ही साईं सिपह सालार वरंदी कहिड़ी ॾे। हिते शिकारी चए त साईं जेके कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि उन्हनि जी ज़िबान न हलंदी। ज़िबान छा ते हले, छा ते तव्हांखे वरंदी ॾे? कूड़ो अथव साईं। हाणे जंहिं वटि बला जूं 7 ज़िबानूं हूंदियूं, सचो हूंदो उहो। पुछोसि ज़िबानूं अथसि, मुंडियूं कटे आयो त ज़िबानूं काॾे वई? ये अथसि ज़िबानूं, ॾेखारे सचो आहे। या वरी तव्हांखे साईं जेकॾहिं को ॿियो ॾेखारे त इन मां ईअं सम्झो त पहिरियों उन ज़िबानूं कटियूं, इन मुंडियूं हे पोइ खणी आयो आहे न, माना बला खे उन मारियो आहे न, जीअं पहिरियों ज़िबानूं कटियूं आहिनि। ज़िबानूं कटियल पोइ ख़ाली मुंडियूं आहिनि, पोइ हे ख़ाली मुंडियूं कटे तव्हां ॾे खणी आयो आहे। पुछोसि जे ज़िबानूं अथसि त सचो आहे। जे हिन वटि ज़िबानूं न आहिनि, ॿियो को ज़िबानूं ॾे त तव्हां उन मां अंदाज़ो लॻायो त पहिरियों मारियो बला खे उन आहे जंहिं ज़िबानूं कटियूं आहिनि, हे त पोइ मुंडियूं तव्हां ॾे खणी आयो आहे। बादशाह जेके दरबार में वेठा, शहज़ादी त सॼो ॾिसे पई न, उनखे त ख़बर हुई, पर चए पई त भले साबित थिए, भले साबित थिए, भले बुछड़ो थिए। मां ईअं चवंदुसि बाबू मूं ते एतबार कोन कंदो, भले साबित थिए। साईं जंहिं वटि ज़िबानूं हूंदियूं बला जूं, उनजो सचो मारींदड़ो हुआ। हाणे तव्हां पंहिंजे सिपह सालार खां पुछो त ज़िबानूं अथसि? बादशाह हुन ॾे कंधु हेठि कयूं, सफ़ा सम्झ त
किरण ते हुजे। हाणे भई चोरी पकड़जेसि त माना हाणे त बादशाह खे ख़बर पवंदी त मां कूड़ हयो आहे। ही त हाणे ईअं सम्झो त शादी त शादीअ जी माॻ, पर हाणे लेने के देने पड़ जाएंगे। हाणे त थी सघे थो त सज़ा अची वञे का मौत जी, जवाब न पियो ॾेई सघे, वरंदी न पियो ॾेई सघे। पोइ हिते बादशाह अमीर वज़ीर जेके हुया उन्हनि सभिनी चयो त हा बराबरि सही ॻाल्हि आहे, हे नथो वरंदी ॾे, माना हे कूड़ो आहे। ऐं इहा हक़ीक़त आहे त जंहिं वटि ज़िबानूं हूंदियूं माना पहिरियों भला खे उन मारियो। हे असां वटि खणी आयो आहे मुंडियूं, माना ज़िबानूं पहिरियों कंहिं कटियूं आहिनि, पोइ जेके ख़ाली मुंडियूं पयूं त हे मुंडियूं उहे खणी आयो आहे असां वटि साबितीअ लाइ। पोइ हाणे कीअं ख़बर पई कंहिं वटि आहिनि? उहो माण्हू काॾे वियो? उहो माण्हू काॾे वियो? उनखे जॾहिं ख़बर बि हुई त बादशाह हेॾो ऐलान कयो आहे, भला खे मारियो अथई, त पोइ उहो माण्हू वियो काॾे? ज़िबानूं काथे? उहो माण्हू काथे आहे? हिते हिन शिकारी छा कयो जो उहो साॻो रुमाल जेको हुयुसि ॻंढिड़ी ॿधल, उहो रुमाल खणी बादशाह जे अॻियां रुमाल वेड़ियल बादशाह जे अॻियां हुन जूं ॻंढियूं खोलियईं, उन में 7 ज़िबानूं पयूं। 7 ई ज़िबानूं पयूं, हिक हिक ज़िबान कढी वरी हुनजी मुंडी जेका हुई उहा मुंडी खोले हर हिक सिसीअ में उहा ज़िबान बाक़ाइदे फिट कंदो रखंदो पियो वञे, फिट कंदो रखंदो पियो वञे। 7 ई ज़िबाननि मुंडियुनि में 7 ई ज़िबानूं फिट करे बादशाह खे ॾेखारियईं। बादशाह सलामत, हे ॾिसो, हे 7 ज़िबानूं, हे हाणे 7 मुंडियूं। हिते बादशाह परेशान थी वियो, जेकॾहिं हिन मारी ही त पोइ हे काथे हो? हिन मारी ही त पोइ हे काथे हो? ऐं सिपह सालार खे इहो दाव कीअं लॻो? ऐं जे सिपह सालार खे दाव बि लॻो त शहज़ादी हुते ही, त शहज़ादी छो न मूंखे ॿुधायो? बादशाह बि ॼण परेशान थी वियो। बादशाह मुंझी पियो त हे छा चकर आहे? हाणे बाक़ाया सुभाणे आख़िरी हिसे